अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा तू ज़िंदगी ताजर मकसद की है तू ज़िंदगी में करण की तो चाहें। ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त महिनत कयो, आओ ठीकु आहे। महिनत कयो, जे अगरि तव्हां यूट्यूब ते कमु करे रहिया आहियो, यूट्यूब ते कमु कयो, पंहिंजी महिनत कयो, या कंहिंजे ख़िलाफ़ु या कंहिंजे को बि माण्हू आहे कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु हाँ सुठी न आहे सही ॻाल्हि। ॻाल्हि आहे। कंहिंजी या तस्वीर माउ जी या कंहिंजी भेण जी या कंहिं बि माण्हू जी सही ॻाल्हि तस्वीर खणी ऐं अपलोड करे उन ते वीडियो वायरल न कयो। आओ तव्हां पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी महिनत कंदव त सही ॻाल्हि तव्हांखे वॾो फ़ाइदो आहे। सही अॻिते आहे बि अव्हांखे पंहिंजी महिनत करणी पवंदी, बेशक परायूं तस्वीरूं त अपलोड न आहिनि करणियूं न। सही ॻाल्हि तव्हां आहे पंहिंजूं तस्वीरूं पंहिंजी वीडियो ठाहियो, पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी महिनत करे अॻिते वधो। सही ॻाल्हि आहे महिनत जो मिठो फल हूंदो आहे। हाँ महिनत कंदव त सुठी ॻाल्हि आहे। जे अगरि तव्हां महिनत नथा कयो तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी महिनत कयो सुठी ॻाल्हि आहे। महिनत कयो, को बि कमु कयो आहे उन में दिलचस्पी सां कमु कयो। हाँ को बि कमुकार कंदा आहियो उन में दिलचस्पी ॾेई कमु कयो, इंशाअल्लाह ऐं कामयाबु थींदा। अच्छा जी हा, मतलब तव्हांजी इहो राय आहे त पंहिंजो जेको महिनत करे ऐं अॻिते वधो हा। बिल्कुलु महिनत कयो, पंहिंजी महिनत जेका आहे न पंहिंजी महिनत कयो। जेको बि कमु कंदा आहियो उन्हनि में दिलि ॾेई कमु कयो। अच्छा तव्हां अॻिते वधण जे लाइ तव्हां छा सोचियो आहे, तव्हां कीअं माना असां पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे, ठीकु आहे। सही ॻाल्हि उन आहे ते असां पाण महिनत कंदा आहियूं, हाँ पंहिंजी महिनत करे वीडियो अपलोड कयो, ठीकु हाँ आहे। महिनत करे वीडियो अपलोड जीअं कंदा वेंदा तीअं अव्हांखे फ़ाइदो आहे। सही ॻाल्हि आहे हिकु ॾींहुं अव्हांखे कामयाबी अलाह जे तरफ़ खां, अलाह जी ज़ात जे तरफ़ खां लिखियलु हूंदी न हाँ त तव्हांखे ज़रूरु मिलंदी, आओ ठीकु आहे। पंहिंजी महिनत कंदा रहो, अॻिते अव्हांखे फल ॾियण वारी अलाह जी ज़ात आहे। बेशक सो इंशाअल्लाह ताला अलाह साईं अव्हांखे ॾींदो ऐं महिनत कंदा रहो। अच्छा जेके दोस्त असांजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि हिननि खे तव्हां छा चवणु चाहींदा, इहो मतिलबु कीअं ऑनलाइन कमाए सघनि या मतिलबु इहो कहिड़ो कमु कनि त इहो कामयाबु थी सघनि था। तव्हां यूट्यूब ते कमु करे रहिया त तव्हां यूट्यूब ते महिनत कयो, हाँ पंहिंजी महिनत सां वीडियो अपलोड कयो, ठीकु आहे। वीडियो अपलोड कयो या कंहिंखे ॾिसी माना कंहिंखे ॾिसी अॻिते न वधो, पंहिंजी सही पाण आहे महिनत कयो। सही आहे पंहिंजो यूट्यूब चैनल आहे उन ते पंहिंजी पाण महिनत कयो, महिनत करण सां अव्हांखे फल मिलंदो, सही आहे न। हाँ डेली पंहिंजो वीडियो अपलोड कयो, वीडियो अपलोड करण सां तव्हांखे ई फ़ाइदो आहे। वीडियो अपलोड कंदा वञो तव्हांखे नेठि उन जो नतीजो लाज़मी मिलंदो, अच्छा सही आहे न। सही पंहिंजी आहे महिनत कंदा रहो। हाँ हा सही सही महिरबानी तव्हांजी ऐं तव्हां इहो असांखे ॿुधायो त जेको ॿियनि ते साड़ न कयो ऐं पंहिंजी महिनत सां हा अॻिते वधो। बिल्कुलु, ॿियनि ते साड़ न कयो, पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी महिनत मतिलबु कंदा वञो। टिकटॉक ते जेको वीडियो स्क्रॉल करे मतिलबु ॾिसंदा रहंदा आहिनि इन्हनि टिकटॉक खे में के न छा फ़ाइदो गुज़ारियो। न आहे न, अच्छा टिकटॉक में फ़ाइदो न आहे। हाँ टिकटॉक इहो ई आहे मिड़ई फेमस थियणो आहे त टिकटॉक जी वीडियो आहे, मतिलबु रियल न आहे, टिकटॉक फेक आहे, ईअं सम्झो। टिकटॉक जेको सो न पास तव्हां वटि न आहे पास आहे। यूट्यूब ते कमु कयो, यूट्यूब ते जेतिरो कमु कंदो ओतिरो अव्हांखे फ़ाइदो। अच्छा हा यूट्यूब ते महिनत कयो, पंहिंजी महिनत जेतिरी कंदो ओतिरो तव्हांखे फ़ाइदो आहे। सही आहे महिरबानी तव्हांजी जेको इहो तव्हां ॿुधायो ऐं वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। अल्लाह ख़ुदा हाफ़िज़।